अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भली कार रहा आहियां। दानिश कुश्क वहाँ ताईं ख़बर पहुचाई पिया त दादू में म्यूनसिपल इंतज़ामिया जी मशीनरी सफ़ाई जे लाइ ख़राब पियल ऐं ॿिए पासे सियासी पार्टी जा झंडा ऐं बैनर लॻाइण जे लाइ म्यूनसिपल इंतज़ामिया जी मशीनरी इस्तेमालु थियण जो इंकशाफ थियो आहे। ख़बर पहुचाई पिया त दादू में म्यूनसिपल इंतज़ामिया जी सफ़ाई वारी जेका मशीनरी आहे उहा सियासी पार्टी जा झंडा ऐं बैनर लॻाइण में मसरूफ़ अमल आहे, जंहिंजा फुटेज दादू इशू पारां हथ कया विया आहिनि। ख़बर पहुचाई पिया त दादू में म्यूनसिपल इंतज़ामिया जी सफ़ाई वारी मशीनरी सियासी पार्टी जा झंडा ऐं बैनर लॻाईंदे रोड ते नज़र अचनि पियूं, जॾहिं त सफ़ाई जे लाइ जेका मशीनरी आहे उहा ख़राब पियल आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे असांजो ब्यूरो चीफ रिपोर्टर राजा अल्ताफ़ अब्बासी। उन खां मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी राजा, आगाह कजो, छा तफ़सील आहे नवां वटि? जी बिल्कुलु दानिश, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त दादू शहर खे साफ़ सुथरो रखण जे लाइ जेकी मशीनरी आहे उहा जेकी आहे म्यूनसिपल जी नाहाली सबब जेकी आहे उहा ख़राब पियल आहे ऐं दादू शहर खे जेको आहे साफ़ सुथरो रखण जे लाइ जेकी मशीनरी ॾिनी वई हुई उहा गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां वठी ख़राब पियल आहे। इहो बहानो बणायो वियो आहे म्यूनसिपल इंतज़ामिया तरफ़ां, पर इहो कागज़ी कार्रवाई में इहे जेके मशीनरियूं आहिनि उहे जेके चालू ॾेखारी वेंदियूं आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त इहे जेके तव्हां फुटेजिस में ॾिसी सघो था त इहा जेकी मशीनरी आहे इहा सियासी पार्टियुनि खे बैनर ऐं उन्हनि जा पेनाफ्लेक लॻाइण जे लाइ जेको आहे उन्हनि खे पेट्रोल बि मुहैया कयो वञे थो ऐं इहे मशीनरी जेके आहिनि उन टाइम जेके आहिनि सही थी वञनि थियूं। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त इन मशीन खे जेको ऑपरेट कंदड़ जेको आहे शख़्स उहो जेको आहे गुज़िरियल 1.5 साल खां वठी म्यूनसिपल मां रिटायर थियल आहे, पर उनजे बावजूद बि जेको आहे इन मशीन खे हलाइण जे लाइ ऐं सियासी पार्टियुनि जा झंडा ऐं बैनर लॻाइण जे लाइ इनखे जेको आहे वंगारी तौर ते इनखे वठी ईंदा आहिनि। इन हवाले सां असां जेको आहे CMO निसार राठौड़ सां राब्तो करण जी कोशिशि कई त उन जेको आहे पंहिंजो नंबर बंदि करे छॾियो आहे। उन खां पोइ इंजीनियर सां असां राब्तो कयो निज़ाम छाणे सां, उन ॿुधायो त इन मुतालिक़ जेको आहे असांखे का बि ॼाण न आहे। जी दानिश, वॾी महिरबानी राजा, अवां आगाह कयो। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आई अवां ताईं पहुचाईसीं त दादू में सफ़ाई जे लाइ मशीनरी म्यूनसिपल इंतज़ामिया जी ख़राब पियल आहे, जॾहिं त ॿिए पासे सियासी पार्टी जा झंडा ऐं बैनर लॻाइण जे लाइ म्यूनसिपल इंतज़ामिया जी मशीनरी जो इस्तेमालु सरेआम थिए पियो। राति खां वठी दादू जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु सॼो ॾींहुं दादू जे हिकिड़ी सियासी पार्टी जा झंडा ऐं बैनर म्यूनसिपल इंतज़ामिया जी गाॾियुनि ते चढ़ी लॻाया था वञनि। उहा मशीनरी जो इस्तेमालु सरेआम कयो पियो वञे, जेके मुख़्तलिफ़ शहर जे इलाइक़नि में सियासी पार्टी जा झंडा ऐं बैनर लॻाइण में मशगूल आहिनि, जंहिंजा फोटेज दादू इशू पारां हथ करे वरिता आहिनि, जॾहिं त इंतज़ामिया पारां अहिड़े अमल जो मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे।